ठठे जे पासे जुंगशाई वञणु थियो त हीउ बुज़ुर्ग मूंखे नज़र आयो ऐं हिन सां हाल अहिवाल थियो। चाचे चयो त हीउ ढगियूं मुंहिंजियूं ऐं हिन मां खीरु निकिरंदो आहे, उहो कराची मोकिलींदा आहियूं, जेको 100 रुपए किलो खपंदो आहे। इन ई रस्ते ते सईद अमीर शाह जीलानी जी दरगाह जो बोर्ड नज़र आयो ऐं होॾे बि टर्न कयो त चाचे जी नज़र मूं ते पई। मूं वटि आयो, हुन सां हाल अहिवाल थियो ऐं चाचो चवणु ॾिठो त हितां जो गादी नशीं जेको आहे ग़ुलाम क़ादिर जोखियो आहे। सो दिलि चयो त हिन अङण ते आया आहियूं त थोरो दरगाह जो बि विज़िट कजे, पर उञ लॻी हुई। दिलो नज़र आयो, पाणी पीतो ऐं जेको ही गिलास तव्हां ॾिसो था इहो टंगियल हुयो भित में, रसी विधल। सो साॻी जॻह ते भित ते मूं टंगे करे पंहिंजा बूट लाथा ऐं बूट लाहे करे अंदरि दरगाह तरफ़ वियुसि। मुआइनो करे ऐं पोइ रस्ते ते वञणु लॻुमि त गाॾो हिकिड़ो काठियुनि सां भरियलु नज़र आयो। चाचे खां पुछियुमि त चाचे चयो त इहो सॼो जेको गाॾो आहे मां भठे ते वञी ॾींदुमि ऐं हिन मां जेके आहिनि उहे कोयला कढंदा। जुंगशाही शहर पहुची वियुसि, दोस्त ॾे फ़ोन कई। उन दोस्त चयो कि होटल ते वञी चांहि पी, मां अचां थो। हीउ जेको चांहि वारो आहे हिन जो नईमुल्ला भुट्टो नालो आहे। हिनखे चयो यार पार्टी बिस्किट बि ॾे मूंखे ऐं चांहि का सुरीली ठाहे ॾे। सो पार्टी बिस्किट बि अची विया, चांहि बि अची वई ऐं बिस्किट जेके आहिनि चांहि में ॿोड़े खाधा। असांजी सिंधी जेकी रवायत आहे उनखे बरक़रार रखियो। एतिरे में मुंहिंजो दोस्त अची वियो। हीउ साईं आहे मुंहिंजो दोस्त अब्दुल्ला तुर्क ऐं हीउ मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे, इंजीनियर आहे, हींअर कमु करे थो चाइनीज़ सां। होटल वारे खे चयो त यार ही बाइक मुंहिंजी बीठी अथई ऐं असां थोरो विज़िट करे अचूं कींजर ऐं केडीए वाह, जितां पूरी कराची ॾांहुं पाणी सप्लाए थींदो आहे। हीउ जेको उस्तादु तव्हां ड्राइवर ॾिसो था इन जो नालो आहे इरशाद अली थेबो। गाॾी हलणु लॻी ऐं मौसम जो मज़ो वठंदे असां निकिरी वियासीं साईं कींजर ढंढ, जेको जुंगशाही खां तक़रीबन 36 किलोमीटर अंदरि वारे पासे ॾे हुयो। सो साॻियो ई मौसम, बहितरीनु मौसम हुयो। मौसम जो मज़ो वरितोसीं ऐं कचहरी बि कईसीं, खाधो पीतोसीं। हीउ दोस्त आहे असांजो अजीब ख़ासकेली, उन सां बि कचहरी कई ऐं पोइ तक़रीबन 1.5-2 कलाक खां पोइ घुमी फिरी वरी अची गाॾीअ में अंदरि वेठासीं। कचहरी गाॾीअ में हली रही उस्ताद सां, अब्दुल्ला सां, अजीब सां, ऐं रस्ता बि कचा हुया, किथे पका हुया। गाॾी ओचितो बीह रही। मुंहिंजी नज़र हिकु ॿी गाॾी ते पई जेकी गप में तमामु ख़राबु हालत में फासी पई हुई। अब्दुल्ला अजीब लथो, हिन गाॾी वारे जी हेल्प करणु लॻा त हुनखे ज़ोर ॾियणु लॻा ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां गाॾीअ खे जेको आहे सो हुन मां गप मां कढी विया। सो असांजी गाॾीअ जी बि कंडीशन ख़राबु थी वई। हुनजा टायर ॿार तव्हां ॾिसो त केतिरा गप में थी विया आहिनि ऐं कहिड़ी हुनजी कंडीशन थी वई आहे। सो बहरहाल दोस्तो, हीअ जेकी आहे केडीए वाह आहे, जेको पूरी कराची मां हितां पाणी सप्लाए थींदो आहे। इहो सॼो कुझु घुमी फिरी असां साॻियो ई जुंगशाही आयासीं। अब्दुल्ला खां, ड्राइवर खां ऐं अजीब ख़ासकेली खां मोकल वरिती। मां सिधो उन ई होटल ते आयुमि जिते मुंहिंजी गाॾी बीठी हुई। गाॾी खे स्टार्ट करे साईं साॻियो ई मां हुन रोड ते चढ़ियुमि त मूंखे ॿकरियूं इलाही घणी तादाद में नज़र आयूं ऐं जॾहिं धनार खां पुछो त धनार चयो ही ॿकरियूं मां हिन जी पघार वठंदो आहियां 150 रुपया फ़ी ॿकरीअ जी ऐं ॿकरियुनि जो तादाद तक़रीबन 38 खां 40 आहे।